अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों शामिल क्यों था एक परॾेही कहाणी तो वट घणा बिलोर आहिनि, जंहिंजो तर्जुमो कयो आहे महमूद मुग़ल साहब। मां जीअं जीअं कुराड़ो थींदो पियो वञा तीअं तीअं छंछर जी सुबुह जो मज़ो वधीक माणण लॻो आहियां। थी सघे थो त इहा सुबुह जी माठ हुजे जेका मूंखे लुत्फ़ ॾींदी हुजे, या वरी ईअं हुजे त उन ॾींहं ते का बि पाबंदी कोन्हे ऐं कम ते वञणो कोन्हे। ॻाल्हि खणी कहिड़ी बि हुजे, छंछर जी सुबुह जा पहिरियां कलाक मुंहिंजे लाइ सदाईं पुरलुत्फ़ ऐं बहितरीनु हूंदा आहिनि। कुझु हफ़्ता पहिरीं मां रंधिणे मां निकिरी रहियो हुउसि। मुंहिंजे हिकु हथ में बाफ़ छॾींदड़ काफ़ीअ जो कोप ऐं ॿिए हथ में ताज़ी अख़बार हुई। इहो मुंहिंजे लाइ हिकु मख़सूस छंछर जो सुबुह हो, पर उन ॾींहुं मूं हिकु अहिड़ो सबक़ु सिखियो जेको रहंदड़ हयातीअ ताईं मां कॾहिं विसारे कोन थो सघां। मां तव्हांखे उन बाबति ॿुधाइण थो घुरां। काफ़ी ऐं अख़बार सां गॾोगॾु मूं पंहिंजी आदत मुताबिक़ रेडियो बि चालू करे छॾियो हो त जीअं मां छंछर जी सुबुहवार हफ़्तेवार टॉक शो ॿुधी सघां। रेडियो मां हिकु भरपूर आवाज़ अची रहियो हो। लॻो पए त को वॾी उमिरि वारो सोनहरी आवाज़ गूंजी रहियो हुजे। कॾहिं कॾहिं के आवाज़ ॿुधी तव्हांजी दिलि चवंदी आहे त उन्हनि आवाज़नि जा मालिक रेडियो ते कमु छो कोन था कनि। हू 1000 बिलोरनि बाबति कंहिं अनाउंसर सां ॻाल्हाए रहियो हो, जंहिंजो नालो टॉम हुयो। हू शायदि उन शो में महिमान हो। संदसि लहजो पाणदान शिकींदड़ ऐं भरपूर हो ऐं ॿुधण वारनि खे ॼण महसूर करे रहियो हो। ॾिस टॉम, मूंखे लॻे थो त तुंहिंजी नौकिरी ॾुखी आहे ऐं तूं बेहद मसरूफ़ बि आहीं। मूंखे पक आहे त तोखे पघार बि चङी मिले थी, पर इहा केॾी न शर्म ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त तोखे पंहिंजे घर ऐं घर वारनि खां एतिरो घणो परे रहणो पवे थो। इहा हक़ीक़त केॾी न कौड़ी आहे त हिकु नौजवान पंहिंजे घुर्जनि जी पूराई लाइ हिकु हफ़्ते में 60 खां 70 कलाक कमु करे। ॾिस, केॾी न ॾुख जी ॻाल्हि आहे त तो पंहिंजी धीअ जी सालगिरह वारी तक़रीब में बि शिरकत कान कई। हुन ॻाल्हि जारी रखी, टॉम, मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मूंसां ज़िंदगीअ में हिकु शइ अहिड़ी थी आहे जंहिं हुन ॻाल्हि में मुंहिंजी बेइंतिहा मदद कई आहे त मां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे तरजीह ॾियां ऐं कहिड़ियुनि खे तरसाए छॾियां। ऐं इहा सॼी हिकमत मूं बि कंहिंजे वातां ॿुधी आहे, जंहिंखे हुन हज़ारे बिलोर हिकमत जो नालो ॾिनो हो। ॾिस, मां हिकु ॾींहुं पंहिंजे पाण सां वेठुसि ऐं वेही थोरो हिसाब किताब कयुमि। हिकु माण्हू सरासरी तौरु तक़रीबन 75 साल जीए थो। मां ॼाणा थो त किन खे उन खां बि वधीक ॼमार मिले थी ऐं के घटि बि जीअनि था, पर सरासरी तौरु इहा वञी 75 साल बीहे थी। हाणे उन्हनि 75 सालनि खे जॾहिं 52 सां ज़रब कबी त माना 3900 छंछर हिकु सरासर उमिरि में अचनि था। हाणे मूंखे ध्यान सां ॿुध टॉम, मां तोसां हिन ॻाल्हि जो अहम हिसो बयानु करण वारो आहियां। इहा सॼी सोच मूंखे तॾहिं आई जॾहिं मां 55 सालनि जी ॼमार जो थी चुको हुयुसि। हुन ॻाल्हि जारी रखी, ऐं उन्हनि 55 सालनि में मां 2800 खां मथे छंछर विञाए चुको हुउसि। मूं पंहिंजो पाण खे सम्झायो त जे मां 75 साल जीआं थो त हाणे बाक़ी मूं वटि वञी को 1000 खनि छंछर हयातीअ जो लुत्फ़ माणण लाइ बचिया हूंदा। मां तकिड़ो हिकु रांदीकड़नि जे दुकान तां भॻुसि ऐं उतां वञी हड़ बिलोर ख़रीद कयुमि। जंहिंखां पोइ ॿियनि दुकाननि जो बि चकर हयुमि ऐं नेठ 1000 बिलोर पूरा कयुमि। उहे खणी घर आयुसि ऐं शीशे जी हिकु वॾी बरनीअ में पंहिंजी वर्कशॉप में शोकेस जे साम्हूं रेडियो जे भरिसां रखी छॾियमि। तंहिं ॾींहं खां वठी हर छंछर ते मां उन बरनीअ मां हिकु बिलोर कढी उछलाए छॾींदो आहियां। मूं ॼातो त बिलोरनि जे घटि थियण सां मूं हयाती जी हक़ीक़तनि ते वधीक ग़ौर करणु शुरू कयो ऐं सही माना में असली अहम शयुनि बाबति सोचणु लॻुसि। हिन धरतीअ जे ॻोल्हे मथां उन खां वधीक का बि अहम ॻाल्हि नाहे त अव्हां पंहिंजी तरजीहात खे सिधो करियो ऐं हिकु नज़्मो ज़ब्त सां उहो कमु करियो। आख़िर में हुन शो मां वञण खां पहिरीं ऐं पंहिंजी प्यारी ज़ाल खे नेरनि कराइण लाइ हिकु ख़ूबसूरत होटल में वठी वञण खां पहिरीं मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त अॼु सुबुह जो मूं हुन शीशे जी बोतल मां आख़िरी बिलोर बि कढी उछलाए छॾियो आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं मां ईंदड़ छंछर ताईं जीअरो हूंदुसि त माना धणीअ मूंखे उहो इज़ाफ़ी वक़्तु ॾिनो आहे जेको मां पंहिंजे प्यारनि सां गुज़ारे सघां।
तोसां ॻाल्हाइणु ॾाढो सुठो लॻो टॉम। मूंखे उमेदु आहे त तूं बि पंहिंजे प्यारनि खे कुझु वक़्तु ॾींदे। उमेद त वरी मिलंदासीं। सुबुह बख़ैर। हुन जी ॻाल्हि ख़तमु करण खां पोइ चो तरफ़ माठ थी वई हुई। कुझु लम्हनि लाइ त हुन शो जे मेज़बान वटि बि ॼण त चवण लाइ कुझु बि कोन हो। मूंखे लॻो त हुन महिमान असां सभिनी खे घणो कुझु सेखारे छॾियो हो। मूं सोचियो हो त सुबुह साण कुझु कमु कंदुसि ऐं पोइ जिम वेंदुसि, पर हाणे मां ॾाका चढ़ी पंहिंजे बेडरूम में वियुसि ऐं पंहिंजी ज़ाल खे उथारे चयुमि, उथी गुॾी, मां तोखे ऐं ॿारनि खे नेरनि ते वठी वञणु थो घुरां। संदसि निंड्राखड़े मुख ते मुर्क तरी आई। तोखे सुबुह साण छा थी वियो? कुझु बि ख़ासि न थियो आहे, मूं वराणियो। वॾो अरसो थियो आहे जो असां ॿारनि सां को छंछरु गॾु नाहे गुज़ारियो, ऐं हा, ॿाहिरि हलंदासीं त छा पाण कंहिं रांदीगरनि जे दुकान ते बीह सघूं था? मूंखे कुझु बिलोर वठिणा आहिनि।